बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बेसिक इंग्लिश ग्रामर के कोर्स में तमाम सभी के भलीकार क्लास नंबर 7 है। जी तक गुज़िरियल वीडियो के अंदर असी पार्ट्स ऑफ स्पीच जो इंट्रो पढ़ियोसीं जिनकी शुरुआत थे पई नाउन से। अज असां हिन वीडियो के अंदर नाउन जो आगाज करे रहा हूं। सोचो तो स्टार्ट क्यों था पंहिंजे क्लास के। नाउन की जगह सिंधी है वो है इस्म। अचो तो नहीं डेफिनेशन ॾिसूं था। अ नाउन इज द नेम ऑफ एनीथिंग, इट मे बी अ पर्सन, प्लेस और थिंग। चे तो नाउन हर शे के नाले के चइबो आहे। इहा जगह भी थी सके थी, शख्स भी थी सके तो, काई शय भी थी सके थी। इनके अचो तो वधिक एग्जांपल को समझूं था। असलम हाणे ही पर्सन आ, के शख्स जो नालो आहे। उन खां पोइ सिटी शहर हिकड़ो नाउन आ, गार्डन बाग हिकड़ो नाउन आ, रिंग मुंडरी हिकड़ो नाउन आ। अचो हाणे ये असांजे हिकड़ो एग्जांपल खयो आहे तव्हांजे साम्हूं। अली इज इन द गार्डन। तव्हांखे इन मां नाउन पिक करणो आहे। ऐं नाउन जे अंदर कहिड़ो इस्तेमाल थियल आहे? डेफिनेटली असो नाउन अली नाउन असां इन करे एन दींदासीं। जीअं त गुज़िरियल वीडियो के अंदर असीं इहो भी पढ़ियोसीं त जॾहिं असां हीअं मार्किंग कंदासीं सॼो सॼो नाउन न लिखंदासीं, न पार्ट्स ऑफ स्पीच, सिर्फ़ हुनजी एब्रीवेशन यूज़ कंदासीं। उन खां पोइ हिन सॼे सेंटेंस में जेको गार्डन आहे इहो बि असांजो हिते छा इस्तेमाल थियल आहे? नाउन असां हिनखे ॾींदासीं एन। ॿियो नंबर जुमिलो आहे असांजे साम्हूं, दे आर इन जापान नाउ। हाणे जापान आहे उहो बि असांजो नाउन आहे, इन जे करे असां हिनखे नाउन ॾींदासीं। बाक़ी इन सेंटेंस के अंदर कोई भी नाउन ना है, इन करे असां हिनखे सिर्फ़ इहो ॾींदासीं। अच्छा अॻिते चवंदा त शी वेयर्स गुड ड्रेस। हाणे हुन सुठी ड्रेस पाती आहे त असांजो जेको ड्रेस आहे इहो हिते असां वटि छा आहे? नाउन आहे। यानी ॾिसो कोई शख्स हुजे, शहर हुजे, कंहिं जगह जो, जी मिसाल प्लेस जो से या कहीं शय जो भी नालो थी सके तो ड्रेस क्या है? नाउन आ। सो असां ॾिठोसीं डेफिनेशन के एग्जांपल्स के। हाणे असां हिन वीडियो के अंदर हुअं त जेके मुख़्तलिफ़ बुक्स आहिनि उन में काथे 9 पार्ट्स आहिनि नाउन जा, काथे 8 आहिनि, मुख़्तलिफ़ ॿुधाइनि था। पर जेके 5 मोस्ट रिपीटेटिवली पढ़ाया वेंदा आहिनि नाउन जा क़िस्म, असां सिर्फ़ उन जो नालो ऐं प्लस में उन जा एग्जांपल जस्ट फॉर इंस्टेंस असां डिस्कस कंदासीं हिन वीडियो के अंदर। सोचो त हाणे नाउन जा जेके 5 ख़ास क़िस्म आहिनि उन जे हर क़िस्म जो नालो ऐं उन जा कुछ एग्जांपल्स असां डिस्कस कयूं था। अच्छा हाणे मां तव्हांजे साम्हूं 5 नाउन जा क़िस्म लिखिया आहिनि, उन जा एग्जांपल्स लिखिया आहिनि। अचो त ये भी डिस्कस कयूं था। पहिरियों आहे प्रॉपर नाउन, इस्म ख़ास, यानी अहिड़ो नालो जेको ख़ास हुजे। जीअं मिसाल अल्लाह, हाणे इहो प्रॉपर नाउन आहे। जेको नाउन हूंदो आहे, प्रॉपर नाउन हूंदो आहे, उन जो जेको पहिरियों लेटर आहे उहो असां कैपिटल करे यानी वॾो करे लिखंदा आहियूं। इहो हिकिड़ो प्रॉपर नाउन जे अंदर ॿुधायो वेंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त प्रॉपर नाउन अहिड़ो नालो जेको यूनिक हुजे या जेको प्रॉपर हुजे, ख़ासि हुजे। पोइ उहो कंहिं जॻह जो बि थी सघे थो, शहर जो बि थी सघे थो या कंहिं माण्हूअ जो बि थी सघे थो। अच्छा उन खां पोइ आहे इस्म आम यानी कॉमन नाउन। हाणे कॉमन नाउन बुक्स, बर्ड्स, मैन, चेयर्स, इन लाइ चयो वेंदो आहे त कॉमन नाउन जो प्लूरल ठहंदो आहे। यानी जेका प्रॉपर शइ हूंदी आहे उन जो प्लूरल थींदो ई न। मिसाल अगरि मां चवां सन, हिन असांजी धरतीअ लाइ हिकिड़ो ई सिज आहे, असांजे लाइ इहो सन्स न आहिनि हिते। पर अगरि तव्हां वरी हिन खां मथे हलिया वेंदो, तव्हां वरी चवंदव त यूनिवर्स में वञो त अलाए केतिरा सिज आहिनि। मां सिर्फ़ु इहो थो चवां त जेको असांजे लाइ प्रॉपर आहे या जेको हिकु तवातुर सां इस्तेमालु थिए थो। अञा हिकिड़ो मां तव्हांखे मिसाल ॾियां, अली यानी जेको प्रॉपर नाउन इस्तेमालु थींदो उन खां पोइ को क्वेश्चन मार्क ई न हूंदा। मां त चवां क्लास मां अलीअ खे सर कयो, पर उन क्लास में 2 अली हुजनि त पोइ ईअं ई आहे त जेको प्रॉपर नाउन आहे उहो ख़ासि हूंदो आहे, यूनिक हूंदो आहे सभिनी में। उनखे असां प्रॉपर नाउन चवंदा आहियूं। उनजो कैपिटल लेटर में उनखे जेको पहिरियों अखर आहे उनजो वॾो कंदा आहियूं। इस्म आम हाणे बुक्स, बर्ड्स, मैन, चेयर्स, ॾिसो हिन जो प्लूरल ठहे थो। कॉमन नाउन आम नाला हूंदा आहिनि, जीअं गिलास थी वियो। हाणे गिलास कहिड़ा बि थी सघनि था, इहे प्लास्टिक जा, मतिलबु गिलास त गिलास थी विया, कप्स, ठीकु आहे, रूम्स। हाणे इहे असांजा कॉमन नाउन आहिनि। उन खां पोइ अचे थो मटीरियल नाउन। मटीरियल नाउन माना इस्म जिन्स, नाउन जो अहिड़ो क़िस्म या अहिड़ा नाला जिन मां कुझु शयूं ठहनि, उनखे असां मटीरियल नाउन चवंदा आहियूं। मिसाल कीअं? गोल्ड, गोल्ड मां ज़ेवर ठहंदा आहिनि। सिल्वर थी वियो, क्ले, ऑयल, वुड। हाणे ॾिसो ही जेके बि नाला आहिनि इन्हनि मां का न का शइ ठहंदी आहे। इन जे करे असां हिनखे चवंदासीं मटीरियल नाउन, जेके असां सिंधी में चवंदा आहियूं इस्म जिन्स। उन खां पोइ आहे कलेक्टिव नाउन, इस्म जमो। ही अहिड़ा नाउन हूंदा आहिनि जेके बज़ाहिर त सिंगुलर लॻंदा आहिनि पर उहे सिंगुलर हूंदा न आहिनि। मिसाल कीअं? आर्मीअ करतब ॾेखारियो। तव्हां लफ़्ज़ त आर्मी आहे, पोइ तव्हां छा चवंदव त हुन में हिकिड़ो माण्हू हुयो जंहिं पंहिंजो करतब ॾेखारियो? न, आर्मी यानी हुनजी एॾी सारी फौज आहे। यानी तव्हां हिकिड़े नाउन मां बज़ाहिर इहो छा आहे? सिंगुलर आहे। छो त हिन जो प्लूरल छा थींदो?
आर्मीज। अच्छा, नेक्स्ट वीडियो में इंशाल्लाह प्लूरल जा रूल्स सिखंदासीं, छो त ज़रूरी आहे नाउन में असूल जेके आहिनि प्लूरल जा उहे बि पढ़ंदासीं हींदड़ में। बहरहाल त हाणे ॾिसो, बज़ाहिर लॻंदड़ सिंगुलर इहो कलेक्टिव नाउन आहे, इस्म जमो आहे, जंहिंखे असां इलाही शयूं जेको आहे हुनजे अंदरि समायल आहिनि। क्लास, हाणे क्लास हली रहियो आहे या ही क्लास 7th आहे, उन क्लास में सिर्फ़ु कोई हिकु अधु ॿार त न, या क्लास सिंगुलर न आहे, पर उन क्लास में केॾा सारा ॿार हूंदा आहिनि। अचूं था टीम, टीम में केॾा ॼणा माण्हू हूंदा आहिनि। नेशन, पूरी क़ौम थी वई, पर ॾिसो हिन प्लूरल थींदो नेशंस। अहिड़े नालनि खे असां चवंदा आहियूं कलेक्टिव नाउन। जॾहिं सिंपल टेस्ट वठंदासीं त हुन में हे शयूं ॾींदासीं त हिन में नाउन जो तव्हां क़िस्म सिलेक्ट कयो। लास्ट वन आहे एब्स्ट्रैक्ट नाउन। अच्छा, हिननि खे कंसर्न नाउन बि चइबो आहे। हाणे कंसर्न नाउन अहिड़ा नाउन हूंदा आहिनि जिन खे तव्हां छुई सघो, ॾिसी सघो, पर जेके एब्स्ट्रैक्ट नाउन हूंदा आहिनि, इस्म ज़ात हूंदा आहिनि, उन्हनि नाउन्स खे तव्हां ॾिसी न आहियो सघंदा। इनखे असां इस्म ज़ात खे इस्म बेजान बि चवंदा आहियूं, उनखे जान न आहे हूंदी। हाणे मां हिन में 3 शयूं रखियूं आहिनि, कहिड़ियूं? इन में क्वालिटी बि थी सघे थी, स्टेट बि थी सघे थी, ऐं एक्शन बि थी सघे थो। सभिनी जा मिसाल पढ़ूं था असां। ऑनेस्टी, यानी हिकिड़ी क्वालिटी आहे न, ऑनेस्टी इज़ द बेस्ट पॉलिसी। हाणे हिते ऑनेस्टी छा आहे? असांजो नाउन आहे। उन खां पोइ आहे जस्टिस, इंसाफ़। तव्हां कॾहिं इंसाफ़ खे ॾिठो आहे? हा, इंसाफ़ ईअं अथव की हिन जो गुलाम कादर वॾे पुट जो नालो हुजे इंसाफ़, ऐं तव्हां उन ॻोल्हींदा। इंसाफ़ जेके अदालत में थींदो आहे, असां त न ॾिठो आहे। उन खां पोइ ट्रुथ, जेको सच आहे। हाणे ॾिसो, सच खे अदा हिन सच ॻाल्हायो, हाणे हिन सच खे असां ॾिसी न सघंदा इहो, पर हिकिड़ी क्वालिटी आहे यार हिन सच ॻाल्हायो। त हिनखे असां कहिड़े नाउन जे अंदरि रखंदासीं? खाने में एब्स्ट्रैक्ट नाउन में रखंदासीं, जेके असां इस्म ज़ात चवंदासीं। अच्छा, अचे त स्टेट, चाइल्डहुड, बच्चे माना बालकपणो, नंढपिण, इहा हिकिड़ी हालत आहे, ठीकु आहे, पर आहे मतिलबु तव्हां कॾहिं बि कंहिंजो बालकपण हुजे, नंढपिण जेको आहे, नंढपिण में असां नंढपिण जी का शिकिल न आहे, बसि हिकिड़े ॿार जी हिकिड़ी स्टेट खे असां ॾिसी करे चवंदा आहियूं त हिन जो बालकपणो आहे। अच्छा, स्लीप, निंड। उन खां पोइ आहे बॉयहुड, यानी जॉनी। अच्छा, उन खां पोइ एक्शन, सैडनेस, मतिलबु हिकिड़ी गमगीनी हालत जेका हूंदी आहे इंसान जी। ऐं उन खां पोइ करेज, हिम्मत। हाणे इहे छा आहिनि? इहे एक्शन आहिनि, इहे एक्शन वर्ड्स आहिनि। माना तव्हां जॾहिं बि चवंदो या हिन पंहिंजी करेज ॾेखारी, हिन में हिम्मत ॾेखारी आहे, बहादुरी ॾेखारी, ठीकु आहे। त हाणे अहिड़े तरीक़े सां असांजा ही 5, ईअं त ॿिया अगरि हिन सब टॉपिक में विराए करे नाउन्स जा ॿिया पार्ट्स बि मतिलबु खोड़ सारा किताब चवंदा, पर असांजो बेसिक कोर्स आहे, तमामु ज़रूरत वारियूं शयूं मतिलबु असां सिंपल करे पढ़ंदासीं। सो उमेद आहे त हिन वीडियो जे अंदरि नाउन ऐं नाउन जा एग्ज़ाम्पल ऐं प्लस में जेका असां तव्हांखे गिफ्ट कईसीं उहा इहे हुया त नाउन जा 5 ई क़िस्म कापीअ ते लिखंदव, हिन जा एग्ज़ाम्पल लिखंदव, त जीअं तव्हांखे अॻिते हली कमु अचनि। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नई क्लास में। नई क्लास में असां छा सिखण वारा आहियूं? प्लूरल जा कानून। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।